अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम एजुकेशन इन फोकस सां गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम जतोई। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां पंहिंजे प्रोग्राम में तालीम जे हवाले सां जेका मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि हुनखे डिस्कस कंदा आहियूं। हिन वक़्तु असां नाज़रीन ॾिठो आहे त का तमामु सुठी सूरत हाल असांखे सिंध जी तालीम जे हवाले सां नज़र न आई आहे। ख़ासि तौर ते जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे, हुननि जो जेको तालीम जी तरफ़ रवैयो आहे उहो तमामु असां जेकॾहिं हुनजो जेको तालीम जी जेको सूरत हाल ख़राबु थी आहे हुनजे रिस्पॉन्स में हुनजो रवैयो ॾिसूं त को सुठो रवैयो हिन वक़्तु ताईं नज़र न आयो आहे। निसार खोड़े साहिब जी हिकिड़ी अचणु वक़्तु माण्हुनि खे थोरी घणी उमेदु हुई त शायदि कुझु असांखे अहिड़ा स्टेप्स नज़र अचनि जंहिंखे उहो जेको चवंदा आहिनि त वॉर फुटेज ते स्टेप्स अहिड़ा हुजनि, वॉर फुटिंग्स ते जंहिंखे असां सम्झूं त तालीम जी बहितरी जे लाइ हूंदा। पर स्कूल हाणे बि बंदि थियनि था हिन गवर्नमेंट में, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, ऐं जेका निसार खोड़ो साहिब जे चार्ज वठण खां पोइ बि स्कूल बंदि थियनि था। सरकारी स्कूल 6000 ऑलमोस्ट स्कूल जेका आहिनि उहे बंदि आहिनि। हुन सां गॾोगॾु जेका उस्तादनि जो मामिलो ॾिसूं था असां, उहो बि असांखे पंहिंजी जॻह ते नज़र थो अचे त अटेंडेंस जेका आहे एब्सेंटिज़म टीचर्स जी तमामु घणी आहे। ओवरऑल जेको तालीम जे हवाले सां सूरत हाल आहे उहो तमामु सुठी नज़र नथी अचे। अॼु हिन सॼी सूरत हाल ते गुफ़्तगू था कयूं। सोशल मीडिया ते अॼुकल्ह हिकिड़ो नओं ट्रेंड बि असांखे नज़र अचे थो त जेका टीचर्स स्कूल्स नथा वञनि हुनजी असां ॾिसूं था त तस्वीरूं लॻाए बि उहो जेको सिलसिलो हिकिड़ो शुरू थियो आहे नेम एंड शेम वारो, त उहो बि असांखे नज़र अचे थो। रीज़न्स छा आहिनि ओवरऑल छो तालीम जो जेको निज़ाम आहे एतिरो असांजो जेको आहे ख़राबु थी वियो आहे? सूरत हाल जेका आहे अञा जेको आहे तमामु घणी ख़राबु थी थिए, हुनजा सबब छा आहिनि? बहितरी कीअं थी सघे थी? छा कुझु अहिड़ा फैक्टर्स आहिनि जंहिंखे असां एड्रेस करे सघूं था, या हाणे होपलेस केस आहे? ऐं हुनजे पैरेलल जेका असां ॾिसूं था प्राइवेट स्कूल्स ऐं मदरसा वग़ैरह जेका आहिनि उहे बि तमामु घणा फ्लरिश थियनि था। हुननि जो असां इम्पैक्ट सोसाइटी में छा ॾिसंदासीं? हिननि सभिनी इशूज़ ते गुफ़्तगू था कयूं। मां पंहिंजे स्टूडियो में पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमान अली रन साहिब खे दावत ॾिनी आहे। पाण एडिटर आहिनि अफेयर मैगज़ीन जा, सीनियर ज़हाफ़ी आहिनि, ऐं हिन सॼी सोसाइटी जा जेका प्रॉब्लम्स आहिनि उनखे तमामु सुठी तरह ॾिसनि था। सर अस्सलाम वालेकुम। सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आयो। तालीम ते मां जॾहिं खां प्रोग्राम शुरू कयो आहे सर, त का सुठी सूरत हाल मूंखे नज़र न आई आहे। जेका बि गेस्ट ईंदा आहिनि, इवन जेका कुझु गवर्नमेंट सेक्टर जा बि गेस्ट अचनि था, उहो बि हिन ॻाल्हि ते एग्री ॾियनि त सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। तव्हां हिन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? ॾिसो न, हाणे एजुकेशन जो जेको इशू आहे, माना असां त नंढी उमिरि खां ॿुधंदा आया आहियूं त तालीम जी ॿेड़ी ॿुॾियल आहे। माना जॾहिं अर्ली 80s में असां स्कूलिंग कई, हाई स्कूल में हुआसीं, या उन खां पहिरीं जॾहिं प्राइमरी में आहियूं लेट 70s में, माना इहो साॻियो ई जुमिलो हर ईंदड़ ॾींहुं ॿुधंदा रहियासीं त तालीम अॻे पटी ते, स्लेट ते या बोर्ड ते चाकनि सां जेका पढ़ाई थींदी, हाणे हिन आईपैड्स ऐं टैबलेट्स ते बि ॿार माना पढ़ण ते पहुता आहिनि। पर इहो माना ट्रेंड हलंदो रहियो आहे, या इहा चवणी रही आहे त सूरत हाल ख़राबु, बद खां बदतर माना हिकिड़ी हाणे माना इहे सूरत हाल में अची बीठा आहियूं जो ॼण सिंध में तालीम आहे ई कान। माना हिकिड़ी ख़राबु सूरत हाल तॾहिं हूंदी आहे जॾहिं का शिकल हूंदी आहे, पर उन जे अंदरि मसइलनि असां जॾहिं 80s में हुआसीं ऐं कापी कल्चर उन ॾींहंनि में इंट्रोड्यूस थियो, शुरू थियो, तीअं बि चयो वञे त भई तालीम सूरत हाल ख़राबु थी रही आहे। माना इहो कुझु तालीम हुई पर ख़राबु थी रही हुई। हाणे सिंध जो जेको पब्लिक सेक्टर आहे या गवर्नमेंट सेक्टर आहे, उनजे अंदरि त एजुकेशन आहे ई कोन। ॿार मिसाल गर्ल्स कॉलेजिस आहिनि, गर्ल्स स्कूल आहिनि, बॉइज़ स्कूल आहिनि, हायर सेकेंडरी स्कूल आहिनि, सॼा आहिनि, पर उहे सॼा एम्प्लॉयमेंट जनरेशन ब्यूरोज़ आहिनि। सिंध जी तालीम जो हिकिड़ो वॾो सैकिड़ो जेको आहे माण्हुनि जे पघारुनि ते, मास्तरनि जे या लेक्चरनि जे या प्रोफेसरनि या जिन जी बि पघारुनि ते ख़र्च थिए थो। ॿियूं आहिनि पब्लिक सेक्टर जूं यूनिवर्सिटियूं, उन्हनि या प्राइवेट सेक्टर जूं, उन्हनि ते मयार न आहे। जेको पब्लिक सेक्टर आहे, जेको असांजे टैक्सिस मां जेको उन्हनि जी पघारूं जुड़नि थियूं, उते इहा सूरत हालात उन्हनि खे महज़ उन पघार सां कंसर्न आहे, ऐं हुकूमत खे बि इन सां आहे। उहे बि छा था कनि, मिसाल तव्हांखे मूं ॿुधायां त जोनीअ साहिब जी गवर्नमेंट हुई 85-86 में। पहिरियों दफ़ो ॿुधोसीं त MPAs खे ख़ाली कागज़ मिलिया हुआ त वञी माना हीअ आर्डर अथव, ऑफर लेटर अथव, रुॻो नालो मथां लिखी अचो। हाणे उन हर MPA खे 1000 2,000 ख़ाली ऑफर लेटर मिलिया। उन्हनि वञी अलू या घलू या कंहिंजो बि नालो विझी, जेको मैट्रिक पास हो या 8हों दर्जो पास हो या 5हों दर्जो पास हो, पर उन्हनि खे पंहिंजे के माण्हू खे नवाज़णो हो जंहिंखे हर महीने सरकारी बैंक मां पघार मिली सघे। उहे छा मास्तर। जोनीजो साहिब जो ज़मानो हुयो, बेनज़ीर साहिब जो फस्ट पीरियड, साॻियो ट्रेंड जारी रहियो।
छा हुते जुड़ण जे हिसाब सां मयार न आहे जो सिंधी माण्हुनि जो वोट सां हिकिड़ी गवर्नमेंट कान जुड़ी हुई, मार्शलाई गवर्नमेंट हुई, पर पीपल्स पार्टी खे त सिंधी माण्हुनि वोट कयो हो, हू हिकु चेंज जी एक्सपेक्टेशन कनि पिया। पर डाउन द रोड माना इन ॻाल्हि खे हाणे 25-30 साल गुज़री विया, 85 खां अॼु असां 2014 में अची बीठा आहियूं, त इन में का बि तब्दीली कान्हे आई। मिसल निसार खोड़ो, पीर मज़हर या हमीदा खोड़ो या हुए वारो मुरवत आहे या कोई बि जेको एजुकेशन जो मिनिस्टर मूं ॾिठो आहे, उन्हनि जो कंसर्न इहो थोरी आहे त सिंध जे ॿारनि जी का तइलीम या सिंध जी तइलीम सुधारणी आहे। उन जो आहे त मूंखे पंहिंजनि माण्हुनि खे नवाज़णो कीअं आहे, पंहिंजी पार्टी जे माण्हुनि खे। ॿियो त इन मां ॾोकड़ कीअं ठाहिणा, इन में बेरहमी जी हद ताईं पीर मज़हर साहिबु जेको 5 सालनि में कयो, उहो हिकिड़ो माना तमामु बेरहम सूरत हाल हुई। सॼी पीपल्स पार्टी क़यादत खे ख़बर हुई त पीर मज़हर साहिबु सिंध में जेके एडीयू जा एजुकेशन जा ईडीओज़ रखे रहियो आहे, उन्हनि जो मंथलियूं आहिनि, माना 3 महीननि लाइ रोटेशन में को बि ऑफिसर मुक़ररु थींदो, एसडीओ ईडीओ फलाणो टीरो डायरेक्टर, इहे सभिनी खां पैसा वठिबा हुआ। माना हीअ अपार्ट फ्राम चाहे त तव्हां जेके पैसनि ते नौकरियूं खपायूं, पर तव्हां जेके एग्ज़ीक्यूटिव पोस्ट्स आहिनि उन्हनि में माण्हुनि खे पैसा वठी रखियो पिए। त हाणे ज़रूरु हिकिड़े थाणे ते तव्हां जीअं SHO खे मुक़ररु कबो आहे त भई हाणे तूं 10 लख रुपया महीनो ॾींदे त न थाणे ते SHO हूंदे, तूं 10 लख किथां कढंदो, घरां त कोन खणी ईंदो। कते कलाम में माफ़ी थो घणा तव्हां खां, पर मूंखे इहो ॿुधायो त 2 फैक्टर चया वेंदा आहिनि। कुझु माण्हू चवनि था त इहो डेलिबरेटली सिंध जे ख़िलाफ़ु साज़िश कई जेका आहे उहा कुझु न पिया चाहिनि, अहिड़ा फैक्टर्स हुया त सिंध में तालीम जेका आहे उहा फ्लरिश थिए। तव्हांखे लॻे थो त वाक़ई सूरत हाल अहिड़ी आहे, या तव्हांखे लॻे थो त विदिन असांजा जेके कमज़ोरियूं आहिनि उहे एतिरी वधीक हुयूं त असां पाण ई किथे लॻूं पिया त असां नथा चाहियूं त असांजी जेका जनरेशन आहे हुनखे तालीम ॾियूं। उन में हीअं त जेका पावरफुल इस्टेब्लिशमेंट आहे उहा सिंध खां ख़ुशि कोन्हे, उन्हनि खे करप्ट माण्हू सूट कंदा आहिनि, ईमानदार या चङे माण्हू खे तो अॻिते अचण बि कोन ॾींदा। पीपल्स पार्टी जो सिंध में मौजूदु हुजणु इन ॻाल्हि जी निशानी आहे। जीअं हुन में ताज़ियूं इलेक्शनूं थियूं न, इन्हनि में सॼे मुल्क में इस्टेब्लिशमेंट मुख़्तलिफ़ जॻहनि ते पंहिंजी हुनरमंदी ॾेखारी। सिंध में उन्हनि पीपल्स पार्टी खे इन लाइ करे खटरायो जो उन्हनि खे नवीद खां तोखां मूंखां असां सभिनी जेको मिडिल क्लास जो जेको अनार्किस्ट तबियत माण्हू आहे उन खां ख़तरो आहे, त इहो आयो त सुभाणे ॻिची में पइजी वेंदो। इन करे हीअ करप्ट फ्यूडल लाट जेका पीपल्स पार्टी जी शकल में आहे सूट थी करे इन हद ताईं। बाक़ी असांजूं कोताहियूं पंहिंजियूं आहिनि, मिसाल जीअं तव्हां सोशल मीडिया जो ज़िक्र कयो त अहिड़े तरीक़े सां के कम वरी असां ते छॾण सां पंहिंजो मुंहुं पाण नथा धोऊं, त हाणे इन में के ॿाहिरि जी साज़िश कोन्हे, पर उन्हनि खे वरी असांजे मथां जेको पहरेदार अहिड़ो वणे थो जेको ख़ुदि करप्ट आहे, नाहिल आहे, त इन हद ताईं माना उन्हनि जी जवाबदारी आहे, बाक़ी ॿियूं असांजूं कोताहियूं आहिनि। ठीकु आहे। अच्छा सर, तव्हां इहा गुफ़्तगू जेका हुकूमतुनि वारी कयो पिया त जेका सक्सेसिव गवर्नमेंट आहिनि सभिनि पंहिंजो कंट्रीब्यूशन कयो आहे, असां पीर मज़हर ताईं पहुता आहियूं। त हाणे जेका पीर मज़हर खां पोइ जेको पीरियड आहे ख़ासि तौर ते पीर मज़हर साहिब जो, ऐं हाणे जेको असां ॾिसूं था तालीम जी जेका सूरत हाल आहे उहा चवनि था त हाणे बेइंतिहा ख़राबु थी वई आहे, का बहितरी जी का गुंजाइश नज़र नथी अचे। ऐं कुझु माण्हुनि जो चवणु इहो आहे त हाणे शायदि इहो निज़ाम जेको आहे उहो ख़तमु थी वियो आहे। तव्हां हिन जेका आहे सहमत आहियो हुन ॻाल्हि सां? ॾिसो न, मां कुझु टाइम पहिरीं एजुकेशन महकमे जे हिकिड़े तमामु बाला ऑफिसर खां ईअं डिस्कस में पुछा कयो त मंथली बजट एजुकेशन डिपार्टमेंट जी केतिरी आहे। उन्हनि सां माना डिस्कस में उन पाण मञियो त जेकॾहिं असां पर स्टूडेंट जेको ख़र्चो आहे असांखे इन गवर्नमेंट सेक्टर में स्कूल हलाईंदे ओतिरो जेकॾहिं असां बीकन हाउस या सिटी स्कूल में असां जेकॾहिं ॿारनि खे फंड कयूं, उन्हनि जूं फ़ियूं भरियूं त असांखे वधीक सस्तो पवंदो। मतिलबु आउटसोर्स करे छॾियूं सिंध जे सभिनी ॿारनि जी तालीम सिटी स्कूल में, बीकन हाउस में या ॿियनि सुठनि स्कूलनि में, त असांखे उहो सस्तो पवंदो बजाए जो कोई गवर्नमेंट सेक्टर में या पब्लिक सेक्टर में असां स्कूल बि हलायूं पिया, कॉलेज हलायूं था ऐं तालीम जी सूरत हाली आहे। त हाणे इहो हू पाण वञनि छा आहे त हींअर सेक्रेटरी एजुकेशन या मिनिस्टर एजुकेशन ॿिन्ही जे विच में माना हमायंगी कान्हे पॉलिसीज़ ते, नतीजे में तालीम वरी बि रुली वई आहे। चवनि था माना हाणे ॿिन्ही कैंपुनि में दावा आहे त असां अॻियो माण्हू नथो चाहे, हू चवंदा त असां सचायूं, हू नथो चाहे, पर बॉटम लाइन इहा आहे त तालीम वरी बि ॿुॾी वई आहे। हाणे छा आहे मिसल मूंखे वठी वञो थो नी कंहिं दोस्त ॻाल्हि कई त दादू जे अंदरि हिकिड़ो क्लर्क आहे, उहो पूरे दादू ज़िले जी तालीम खाते ते EDO आहे। माना क्लर्क खे तव्हां प्रोमोट करे EDO कंदो जेको उन खाते मां माना क्लर्क आहे न, हुनजो माइंड सेट वरी बि क्लर्कल हूंदो, हू एजुकेशनल कोन हूंदो माइंड सेट। त अहिड़े तरीक़े सां सॼी सिंध जे अंदरि माना हिकिड़ी ख़राबु सूरत हाल आहे। पर छा आहे त मथीं जेका पीपल्स पार्टी जी क़यादत आहे उहा जवाबदार आहे। तव्हां हिकिड़ो ट्रेंड इंट्रोड्यूस कयो जंहिंजे अंदरि तव्हां घुराए पुछा कयो त भई तुंहिंजे महकमे जो बजट आहे सपोज़ 200 अरब रुपया जी, उन मां पघारुनि खे या ॿियनि खे कढी करे वरी बि साफ़ ई साफ़ तो वटि 50 अरब बचनि था, उन्हनि मां ॿुधाए त मुंहिंजो हिसो किथे आहे।
अॻियो माण्हू त माना इनकरेज थींदो न, वॾो साहब पाण थो पुछा करे त घणा पैसा ठाहियो, केतिरा ठाहियो, ऐं पोइ संदूकूं पहुचनि थियूं। हीअ मतिलबु मथे खां हेठि ताईं हले थो, ऐं जेकॾहिं मथे खां सुधर थींदी त तव्हांखे हेठि ताईं शयूं बहितर थींदियूं नज़र ईंदियूं। सर मूंखे इजाज़त ॾियो, हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं था, वापसि अची पोइ सूरत हाल में बहितरी जा बि को गुंजाइश आहे कीअं थी सघे थी, ऐं मां हुन सूरत हाल खां पहिरियों टीचर्स जो जेको किरदारु आहे हुन ते ज़रूरु तव्हांखां पुछणु चाहींदुमि। हिकिड़ी मुख़्तसर ब्रेक वठूं था, वापसि अचूं था नाज़रीन। हिकिड़ी मुख़्तसर ब्रेक खां पोइ हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं, तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां सां अली रन साहब मौजूदु आहिनि। सर ब्रेक ते वञण खां पहिरियों असां गुफ़्तगू कई त जेका मुख़्तलिफ़ फैक्टर्स आहिनि, तव्हां गवर्नमेंट जे हवाले सां ॻाल्हि कई, तव्हां ब्यूरोक्रेसी जे हवाले सां ॻाल्हि कई। अच्छा, पहिरियों मां इहो ब्यूरोक्रेसी जे हवाले सां बि इहो पुछणु चाहींदुमि, कुझु माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त जॾहिं असां जेतिरा बि डिपार्टमेंट्स आहिनि हुननि में अपॉइंटमेंट कंदा आहियूं त उहो CSS जे थ्रू थियनि थियूं। तव्हांजो पोस्ट ऑफिस ताईं जेका डिपार्टमेंट आहे उहो CSS जे थ्रू थिए थो। तालीम में असां छो नथा कयूं? माना जेका EDOs माना NTS या उन में तव्हां सम्झो था त जेके कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जे थ्रू PCS या CSS जे थ्रू अचनि, माना इहो सुठी ॻाल्हि आहे। उन में थींदो इहो आहे त अक्सर जेके डिपार्टमेंट या जेके सेक्रेटरीज़ आहिनि उहे CSS या PCS जे थ्रू अचनि था। पर जेको मां हिन जेको मुंहिंजो फस्ट एंड ऑब्ज़र्वेशन आहे त मां जेको ब्यूरोक्रेसी खे काफ़ी लाचार मजबूर ॾिठो आहे। माण्हू उन्हनि ते कावड़ूं कढंदा आहिनि, पर मूं त ॾिठो आहे त हीउ जेको पॉलिटिकल सिस्टम आहे जंहिंजे अंदरि माना आंगूठे छाप मिनिस्टर अचनि था, उन्हनि खे पंहिंजो कमदार हिकिड़ो सेक्रेटरी खपे, जेको माण्हू उन सां जेकॾहिं पॉलिसियूं कंदो, डिस्कस कंदो, आर्ग्यू कंदो, उनखे अणवणंदड़ करे साइड लाइन करे था छॾनि, उन पोस्ट खां बग़ैर थो रहे। पोइ नतीजे में उन वटि ॿियो को ऑप्शन कोन्हे सवाइ जो उन आंगूठे छाप वञी मिनिस्टर सां वरी को पेश पवे ऐं का पोस्टिंग वठे। इन करे हीअ जेके बि सिंध सां ॾोह थी रहिया आहिनि उहो सॼो सियासी मैदाननि में थी रहिया आहिनि ऐं सियासतदान करे रहिया आहिनि। उनमें ब्यूरोक्रेसी शरीक थिए थी, उन्हनि खे पंहिंजूं ज़रूरु पोस्टिंग केसि थी, माना उहो विदाउट पोस्टिंग रहंदा। सुठा पुलिस अफ़सर, सुठा ब्यूरोक्रेट सॼा साइड लाइन थी था वञनि जेकॾहिं हू का ॻाल्हि नथा ॿुधनि। बशीर मेमणी तव्हांजा आलू मिसाल आहे, कीअं उनखे साइड लाइन करे छॾियूं। हिकिड़ो असांजो ॿियो दोस्त हो, सुठो ऑफिसर हो, उनखे बलोचिस्तान जो हाणे दरबदरी कई अथऊं, तूं माना बचड़नि खे टाइम नथो ॾेई सघे, बलोचिस्तान वेठो आहे। हाणे इहा सूरत हाल आहे त उन में बहितरी जी गुंजाइश आहे। ॿियो जेको एजुकेशन जो जेको डिपार्टमेंट आहे उन्हनि जे अंदरि हिकिड़ी पॉलिसीज़ में कंटिन्यूटी हुजे। पोइ माना हिन पेचुए साहिब खां पहिरीं त एॾो तकड़ा हुनजा सेक्रेटरी चेंज थिया, माना हिकिड़े सेक्रेटरी अची कोई 6 महीननि में अंडरस्टैंड मस कयो त इशू छा आहे, कीअं मां इन खे सेट कयां, त उनखे छा त ख़ुदि पीर मज़ार सच मां उन लाइ छा TV ते लफ़्ज़ अदा कयां। ऐं माना उन माण्हू खे को अखियुनि में हिकिड़ो को थींदो आहे, माना हू कुझु पंहिंजे ख़ानदानी विरसे जो को ख़्यालु रखे आहे। चवनि था त संदसि जेको ॾाॾो आहे उन बि माना ईअं कराची खे सिंध खां अलॻि करणु वञी लियाकत अली खान वटि पेश पियो हो, त हाणे पाण बि उहे रिवायतूं बरक़रार रखंदे। मां नथो सम्झां त सिंध खे वेझे माज़ी में कंहिं हिकिड़े शख़्स एॾो नुक़सानु ॾिनो जिनो पीर मज़हर अकेले से ॾिनो। 5 साल आहे, माना छो न आहे, किथां तव्हां ॾिसो न, माना पर्सनल लाइफ आहे, तव्हां एडिक्ट आहियो, पर ज़िंदगी जे कंहिं न कंहिं स्टेज ते अची तव्हां फ़ैसिलो कयो था त अॼु खां पोइ मूंखे नशो न आहे करिणो, मूंखे पंहिंजे पाण ते ध्यानु ॾियणो आहे, पंहिंजे सिहत जो ख़्यालु करिणो आहे, त तव्हां किथां बि माना शुरूआति सुधरण जी शुरूआति किथां बि थी सघे थी। सिंध जो तइलीम खातो आहे, ईअं सिंध जा 3-4 क्रूशल खाता आहिनि। हेल्थ आहे, तव्हांजो तइलीम आहे, तव्हांजी पुलिसिंग आहे, इन्हनि 3 खातनि में तव्हां भई तव्हां ॿियनि खातनि मां वञी कमायो, माना 3 खातनि जे लाइ ख़र्चा हलायो ईंदड़ इलेक्शननि जा। तव्हांजे ॿाहिरि जेके दुबई में या मलेशिया में कारोबार उन्हनि खे लोकल बॉडी जे थ्रू तव्हां लोकल गवर्नमेंट जो जेको डिपार्टमेंट आहे ॿेड़ी त ॿोड़े छॾियूं। पर हाणे तव्हां एजुकेशन में अहिड़ा ऑफिसर आणियो ऐं मिनिस्टर अहिड़ो आणियो, ऐं उन मिनिस्टर जे मथां वरी तव्हांजी फरमाइशूं बि न हुजनि, उनखे छॾे ॾियो 4 या 5 साल लॻंदा, पर तव्हांजी एजुकेशन टर्न अराउंड थींदी। पर तव्हां वटि ट्रेंड इहो हुजे त तव्हां हिकिड़ो ऑफिसर मुक़ररु इन बुनियादनि ते था कयो त उहो तव्हांखे किथां न किथां पैसा करे ॾींदो। जेको डोनर अचे थो उहो डोनर बि तव्हां चरियो थी भॼी थो वञे, उहो पैसा ॾिए थो अनअकाउंटेड, कूड़ा वॉचर्स, कूड़ा बिल, कूड़ियूं ट्रेनिंगूं, कूड़ा टूअर, सभु कुझु माना फेक थी रहियो आहे, जाली थी रहियो आहे। त हाणे नतीजे में छा आहे त कराची जे अंदरि वरी बि तइलीम बचियल आहे, जिते प्राइवेट सेक्टर आहे, सुठा स्कूल आहिनि, माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे हिते पीला स्कूल किथे आहिनि, माण्हुनि वटि फी भरण जेतिरा पैसा बि आहिनि। न सर, कुझु अहिड़ा स्कूल बि आहिनि जंहिंमें मां वरी हैरान थी वियुमि त कराची में कुझु जेके सरकारी स्कूल्स आहिनि हुननि में स्ट्रेंथ थाउज़ेंड्स में आहे,
जेका ॿार वञनि था ऐं उन्हनि जी जेका ॿारनि जी जेका ख़ासि तौर ते गर्ल्स प्राइवेट सरकारी स्कूल्स आहिनि जंहिंमें 2-2, 3-3 हज़ार ॿार पढ़नि था, त हिते वरी थोरो घणो जेका सरकारी स्कूल्स आहिनि उन जी सूरत हाल वरी थोरी घणी बहितर बि आहे कुझु जेका कराची में डिलीवर कंदा। ख़ुदि मुंहिंजे लाइ न्यूज़ आहे जी सर, बिल्कुलु। कराची में मां 4-5 नाला मां जेको कराची जे डायरेक्टर स्कूल्स खे घुरायो त उन नाला मूंखे ॿुधाया जंहिंमें 1000+ स्टूडेंट्स हुया। ऐं वरी सरप्राइज़िंग ॻाल्हि इहा हुई त कराची में मिसाल आहे त 3000 स्कूल्स आहिनि त 31,000 स्टाफ आहे कराची में। अहिड़ा ई ठटे में 3000 स्कूल्स आहिनि त 5000 स्टाफ आहे जेका तालीम जे हवाले सां। पर तव्हां उन्हनि स्कूलनि खे विज़िट कयो, हुनजी ॿारनि जी एजुकेशन चेक कई त माना हुननि जो क्रेडिबिलिटी आहे तॾहिं उहा स्ट्रेंथ एतिरी वॾी आहे त उहो कंटिन्यू उते एडमिशन जो वॾे जेका प्रेशर आहे। छा त के ग़रीब इलाइक़ा आहिनि जिते माण्हू अफोर्ड नथा करे सघनि, मिसलनि खे प्राइवेट स्कूल जी फी जेका आहे पोइ ॿारनि खे डंप जीअं मदरसनि में माण्हू छिलाए छॾींदा आहिनि, ईअं ई सरकारी कुझु अहिड़ा स्कूल आहिनि जेका थोरा घणा कनि था। बिल्कुलु मां दैट वॉज़ अ सरप्राइज़िंग न्यूज़ फॉर मी एज़ वेल। अच्छा सर, हाणे थोरो मूव ऑन था कयूं त जेका टीचर सरकारी असांजा जेका उस्ताद आहिनि, तव्हां हुननि जो किरदारु कीअं था ॾिसो? छो त तमामु घणा माण्हू चवनि था त हाणे जेको सिस्टम करप्ट थी वियो आहे हुननि में जेका असांजा टीचर्स आहिनि हुनजो तमामु घणो किरदारु आहे। हू अटेंडेंस नथा पंहिंजी पूरी कनि, उते स्कूल्स वञनि नथा, जेकॾहिं वञनि बि था त उते कचहरियूं हलनि थियूं, पढ़ाइनि नथा। त हीअ जेका सूरत हाल आहे तव्हां टीचर्स जो जेको किरदारु आहे हुनखे कीअं था ॾिसो? ॾिसो न, माना हाणे इन में डायनामिक्स तव्हांखे कंहिं बि डिसीशन्स जा सम्झणा पवंदा। माना हिकिड़ो इहो थींदो आहे त सोसाइटी में हूंदो आहे त भई तव्हां हेठां खां मथे ताईं सुधरण जो मरहलो थींदो आहे या अख़्तियार, या मतिलबु हेठियां सुधरी वञनि त मथियां ऑटोमेटिक सुधरी वेंदा। हिकिड़ो माना माण्हू कंसेप्ट इहो। ॿियो हूंदो आहे त न मथे जेकॾहिं सोधर थी अचे उहा हेठि ताईं ट्रांसफर थींदी आहे। जेकॾहिं हुकुमरान के ईमानदार चङा आहिनि त हेठि जेको माली या पटे वाले ताईं बि कनि कंदा त भई न माणे मथे जेको वेठो आहे उहो साहबु सख़्तु आहे, ईमानदार आहे। मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त ही ओनस स्टार्ट्स फ्रॉम चीफ एग्जीक्यूटिव, योर CM, जी सर, योर मिनिस्टर, your secretary, and all the bureaucracy which is taking care of all the education department, then the teachers. ही माना रिवर्स न आहे त माना हिकिड़ो टीचर हुजे उन्हनि जे मथां जेका उनजी यूनियन वेठी हुजे, गस्टा या पेटे अलफ या जेका वेठी हुजे, वरी उन में उन्हनि खे ख़बर हुजे त असांखे जेके फंड्स ईंदा स्कूल मैनेजमेंट कमेटी जे नाले सां हिन करप्शन जेका शुरूआति कई त भई हाणे मास्तर ऐं उनजा पेरेंट्स विढ़िया पिया हुजनि त हर महीने 10,000 जा कूड़ा वोचर्स कीअं ठाहिणा। हाणे इन तरीक़े सां जेको मास्तर आहे उनखे सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी जेका फील थियणु खपे आहे। जिन सोसाइटी सॼे में क्योस आहे, सॼी सोसाइटी जे अंदरि मिसाल माण्हू 5 लखनि जो घरु ठाहींदा पर घर जो जेको बाथरूम आहे उहो ॿाहिरि घटी में कढी छॾंदा ऐं पंहिंजो घरु माना सुहिणो रखंदा पर घटी में माना किचिरो चलाईंदा। त हाणे इन ट्रेंड जे अंदरि जिन सोसाइटी में क्योस हुजे, हिकिड़ी अफ़रा तफ़री हुजे त मास्तर मां एक्सपेक्ट करणु त हू सेल्फ रेगुलेट कंदो, सेल्फ डिसिप्लिन हूंदो ऐं पंहिंजी अकाउंटेबिलिटी पाण करे स्कूल में पहुचंदो। जिन मथे हाल ख़राबु हुजनि त इहो माना गैर अकुली ॻाल्हि आहे या रेशनल ॻाल्हि न आहे। रेशनल अप्रोच इहा आहे त तव्हांखे एजुकेशन डिपार्टमेंट या कोई बि डिपार्टमेंट फ्रॉम टॉप टू बॉटम उन्हनि जी जेका एग्ज़ीक्यूशन इन जी डिसीशन जी थींदी। जीअं तव्हां प्रोग्राम जे शुरू में चयो त हीअ जेका सोशल मीडिया जे अंदरि जेका तूफ़ान ऐं बदतमीज़ी आहे या क्यास आहे, इहो माना ईअं जीअं नांग जो लीको कुटणु आहे। इहा भिटाई सरकार चयो न त अंधे ई हाथियुनि वारो मामिलो, त 10-15 अंधनि खे वञी हाथी वटि बीहारियूं ॿुधायो हा त जंहिं कन खे पकड़ियो चवंदो छॼ जहिड़ो आहे, जंग खे पकड़ियो चवंदो थंभे जहिड़ो आहे। त हाणे हीअ ईअं आहे ऐं भोले जे हथ में लठ ॾेई ऐं तव्हां माना वेठा फायरिंग कराए। भई इहो फैक्ट इहो आहे त हीअ मुख़्तलिफ़ जेके मिनिस्टर्स हुआ इन्हनि मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि खे मुख़्तलिफ़ टाइमनि ते, जीअं मां तव्हांखे ॿुधायां त जोड़े जे टाइम खां थियो त तव्हां ऑडर ॾियो, नालो बर्थ में हूंदो लिखिजे, जॉइनिंग ऑडर थी वेंदा हुआ। त ईअं ई माना पोइ छा आहे त जेके सहाफ़ी हूंदा हुआ उन्हनि जो वरी मिनिस्टरनि सां ॿियनि सां उथि वेही या उहो ख़ुदि मिनिस्टर इंटरव्यू करे आया पोइ वरी चवनि त साईं हाणे जेके SHO खां थाणनि मां वञी रिश्वतूं वठी था अचनि सहाफ़ी, उन्हनि जे लाइ का नौकिरी वठण जो मसइलो कोन हो। सुञाणिया जेके पहिरीं सहाफ़ी हुआ पोइ किन डिस्ट्रिक्ट्स में उन्हनि जॾहिं गवर्नमेंट लाइ मसइला पैदा कया उन्हनि खे पोइ इंफॉर्मेशन ऑफिसर कयो वियो त भई तव्हां असांखे जॉइन कयो। सो इन करे माना जेकॾहिं असां इन डिस्कशन में हूंदासीं त घोसड़ू मास्तर जे करे सिंध जी तइलीम जी तबाही थी आहे, त इहो ॼण उनजे लीको कुटणु आहे। तव्हां बुनियादी पॉलिसियुनि ते वञो त तव्हांजो जेको गवर्निंग सिस्टम कीअं आहे एजुकेशन डिपार्टमेंट जो, तव्हांजो मिनिस्टर, तव्हांजो सेक्रेटरी ऐं उनजा जेका टॉप टू बॉटम जेका ब्यूरोक्रेसी EDO वग़ैरह वग़ैरह चवंदा अरबनि रुपयनि में बजेट्स आहिनि न, कोई ईअं थोरी आहे को 1 या 2 रुपए जी बजेट आहे। जी मां असां हिकिड़ो इजाज़त ब्रेक वठूं था, वापसि अची जेका हाणे हिकिड़ो पैरेलल सिस्टम क्रिएट थी वियो आहे जंहिंमें मां मदरसनि जी बि ॻाल्हि कई ऐं जेका प्राइवेट स्कूल्स बि आहिनि ॿई हिकिड़ो पैरेलल थी विया आहिनि सरकारी स्कूलनि जे, हिननि जो सोसाइटी ते तव्हां इम्पैक्ट कीअं था ॾिसो, हिन ते गुफ़्तगू कयूं था हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ। नाज़रीन हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं था, वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं, तव्हां असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। अचो तो गुफ्तगू सिलसिले के अॻिते था वधायूं। असां सां मौजूदु आहिनि अली रन साहब, एडिटर आहिनि अफेयर मैगज़ीन जा। हुननि सां असांजी गुफ्तगू हलंदी पई। सर, ही जेका असां ब्रेक थियण खां पहिरियों गुफ्तगू कई त टीचर्स जे बि रोल खे असां ॾिठो आहे, जेका सोसाइटी में तव्हां ॻाल्हि कई त गवर्नमेंट जो जेको किरदारु आहे हुन ते बि असां हिकिड़ो क्वेश्चन मार्क कयो। हाणे जॾहिं सिस्टम थोरो फेल थी वियो आहे ऐं काफ़ी हद ताईं फेल थी वियो आहे त पैरेलल सिस्टम जनरेट थियण शुरू थी विया आहिनि। असां ॾिसूं था त प्राइवेट स्कूल में बि 2-3 क़िस्म जा प्राइवेट स्कूल्स आहिनि। हिकु त तमामु एलीट क्लास जा प्राइवेट स्कूल्स आहिनि, पोइ वरी थोरा विच क्लास जा आहिनि, ऐं बिल्कुलु लोअर असांजे घिटी जे लेवल ते बि प्राइवेट स्कूल्स नज़र था अचनि। अहिड़ा ई वरी इस्लामिक जेका आहिनि मदरसा बि नज़र अचनि था तमामु घणी तादाद में, हुन में बि हाणे कैटेगरीज़ थी वियूं आहिनि। त हीअ जेको सोसाइटी में हिननि मां जेका असांजी ब्रीड निकिरंदी, तव्हां हुननि जो इम्पैक्ट कीअं था ॾिसो? ॾिसो न, हिकु त इहो जेको मदरसे जो जेको रोल आहे उहो त अलॻि, तव्हां जेको सोसाइटी जे अंदरि जेको इंटॉलरेंस जी सूरत में ॾिसो था, ऐं रोज़ु किथे न किथे को न को अहिड़ो वाक़ियो थिए थो जंहिंमें मदरसनि जी एजुकेशन क्वेश्चन में अची थी वञे। बाक़ी जेको हू ॿियो पैरेलल जेको मॉडर्न एजुकेशन जो सिस्टम आहे, उन जे अंदरि जिन माण्हुनि जी जेतिरी अफोर्डिंग पावर आहे, जेको सोशल स्टेटस आहे, उन मुताबिक़ हू जीअं न की दुकान त तव्हांजी मर्ज़ी आहे, डिपार्टमेंटल स्टोर तां का शइ वठो, मञार खे दुकान तां वठो या मांडली तां वठो, उहा एजुकेशन आहे। हाणे सिंध जूं जेके ॿाहिराणियूं आहिनि उन्हनि जे अंदरि भली नीला पीला जेके बि सावा स्कूल खुलियल त आहिनि, पर उन्हनि जे अंदरि जेके क्वालिटी टीचर्स ई न आहिनि। घणी ॿार अचनि था, टाइम ॿधी अचनि था, कोट पाए अचनि था, पर उहा क्वालिटी टीचर ई न आहे, उनजो कंसेप्ट ई कोन्हे, उनजी जेका फॉर्मली ट्रेनिंग कोन्हे। उहो शायदि उहे नंढड़ियूं ॿार आहिनि, उन जिन खे उहे जेके पढ़ाईंदड़ छोकिरियूं आहिनि उहे ग्रेजुएशन इंटरमीडिएट खां बाद में घर में वेठियूं आहिनि, उन्हनि कई आहे इकनॉमिक्स में, सोशलॉजी में, पोइ उन्हनि खे वांदे वेहण खां सुठो आहे त अच्छा उनजी पघारूं बि एॾियूं माना ॾाढियूं, सम्झो त 1500, 2000, 2500, 3000 जेको पघारूं आहिनि। त सिंध जे अंदरि हिकिड़ो थोरो घणो जेको होप आहे, IBA वारो जेको सिस्टम आहे, IBA पोइ मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स जे अंदरि एडॉप्ट कया आहिनि स्कूल, ऐं उते स्कूल करे रही आहे। त उन मां कुझु मतिलबु सपोज़ हिकिड़े दादुज़ुले जी जेकॾहिं आबादी आहे 15 लख रुपए, त उन्हनि मां उन 15 लख जी आबादी मां को 1500 या 2000 ॿार जेकॾहिं मुस्तफ़िद थियनि था, त इहो को माना वॾो तइदाद कोन्हे। वरी बि हिकिड़ी वॾो तव्हांजी मेजॉरिटी आहे जेका वरी बि ऊंदा आहे हिकिड़े स्कूलनि में या ऊंदा आहे उन तालीम जे माहौल में पलिजे थी। इन करे ई हिकिड़े पूरे सोसाइटी में पॉलिटिकल रेवोल्यूशन जी ज़रूरत आहे, जंहिंजे अंदरि तव्हां जीअं चाइना जे अंदरि थियो त उन्हनि जॾहिं बि का शइ माना वॾो नारो कयो त पोइ सॼी सोसाइटी जे अंदरि रेवोल्यूशन आंदो हो। कल्चरल रेवोल्यूशन नालो घणी फेल थियो 60s में उन्हनि, पर जेका स्टेगनेशन आहे उनखे जैम खे ब्रेक करण जे लाइ, या ज़ाओ पियांग जॾहिं 80s में मॉडर्नाइज़ेशन कई, त लाइक वाइज सिंध जे अंदरि ज़रूरत इन जी आहे। सर, तव्हां जेका सोसाइटी जे किरदार जी ॻाल्हि था कयो, मां हाणे पुछणु चाहींदुमि त असांजी जेका सोसाइटी जो हिकिड़ो सिविल सोसाइटी जो बि पार्ट आहे, गवर्नमेंट तव्हां सक्सेसिव गवर्नमेंट जी ॻाल्हि कई त हू फेल रहियूं आहिनि, करप्शन जी ॻाल्हि आहे, सिविल सोसाइटी जे किरदार खे केतिरो ताईं तव्हां ॾिसो था? ख़ासि तौर ते वरी मीडिया जो जेको किरदारु आहे हुनखे तव्हां केतिरो कीअं था ॾिसो? किरदारु हुन पंहिंजो अदा कयो आहे, न आहे कयो, ऐं अॻिते हुनजी रिस्पॉन्सिबिलिटी? ॾिसो न, ॻाल्हाइण जी हद ताईं त किरदारु आहे, पर इम्पैक्ट क्रिएट करणु अलॻि शइ आहे। सपोज़ सिंध जे अंदरि कई NGOs आहिनि, का बि हिकिड़ी NGOs इहो ॿुधाए त असां हेल्थ सेक्टर में कमु कयूं था, ऐं असांजी जेका हेल्थ जे माना ही अस्पताल मॉडल अस्पताल आहे जंहिंजे अंदरि मरीज़नि खे कंप्लीट केयर मिले थी, प्राइमरी, सेकेंडरी, टर्शरी, वाट एवर कोन्हे। ईअं ई एजुकेशन में काफ़ी NGOs कमु कनि थियूं, ईअं लाइवलीहुड में कमु कनि थियूं। के NGOs राइट्स बेस्ड आहिनि, पर कंहिंजो बि कमु माना उहो इम्पैक्ट वारो। सिविल सोसाइटी इहा ई आहे। अच्छा, सिविल सोसाइटी ॿियो चइबो आहे वकील, वकीलनि जो जेको सवाइ हुन जजिस मूवमेंट जे अंदरि उहो अलॻि हिकिड़ो चैप्टर आहे, पर वकीलनि जो बि रोल माना हाणे असांजो जेको जुडिशल सिस्टम आहे, असांजो कोर्ट सिस्टम आहे, सॼो रीडर खे ॾोकड़ ॾियणु, केस अॻिते पोइते लॻाइणु, ऐं मुख़्तलिफ़ माना जस्टिस कीअं वठिबो आहे, माना उहो बि शइ फेल्यूअर थी वई। मीडिया जो रोल माना न्यूसेंस क्रिएट कंदड़ त आहे, कंहिंजो पटको लाहिणो आहे, कंहिंजी ख़बर करणी आहे, पर उहा कंस्ट्रक्टिवली सोसाइटी में होप ॾेई सघे थी, माण्हुनि खे पॉज़िटिव कंहिं डायलॉग में एंगेज करे ऐं नतीजनि ॾे वठी वञे, ऐं पूरे एग्ज़ाम्पल को सेट करे। त इन पार्ट ते माना जीअं मूं चयो त गवर्नमेंट जो कीअं करे मीडिया, फॉर एग्जाम्पल सर, कीअं माना तव्हां सम्झो था मीडिया स्कूल सेटअप करे? न, मां स्कूल जी तव्हां चओ था सिविल सोसाइटी जो किरदार कीअं तालीम जे हवाले सां, मां उहो ई हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रोल आहे, मीडिया जो तालीम सां कुझु न वञे। जी,
न पर जेकॾहिं असां तालीम जी बहितरी जे लाइ किरदारु ॾिसूं त सिविल सोसाइटी में कंहिं न कंहिंखे पंहिंजो किरदारु अदा करिणो न पवंदो। सिविल सोसाइटी जो ॾिसो कुझु बि नथी मां करे चवंदो सघे। त सिविल सोसाइटी जेको पंहिंजो किरदारु आहे जी। न, माना जंहिंजो जेको रोल असां ई ॾिया न, पाण जेको चांहि ठाहींदड़ आहे उन खां पुछंदासीं न भाउ तूं पंहिंजी चांहि सुठी ठाह, बजाए जो हू वेठो माना चांहि ख़राबु ठाहे असांखे वेठो ॿुधाए त अमेरिका ऐं रूस जे झेड़े में माना तुंहिंजा जो कीअं नुक़सानु थो थिए, चवंदासीं महिरबानी करे तूं पंहिंजी चांहि ठाह। ईअं वकील पंहिंजे जुडिशल सिस्टम खे ठीकु करे, जेके सिविल सोसाइटी जा NGOs जा जेके सेक्टर आहिनि पंहिंजे पंहिंजे शोबे खे, मीडिया जो कमु आहे ईमानदारी सां रिपोर्ट करणु, माण्हुनि खे इन्फॉर्म करणु, एम्पावर करणु ऐं कंस्ट्रक्टिव डायलॉग में इंगेज करणु, इहो रोल आहे। उहो इहो रोल न आहे त हू वञी माना हिकिड़ो फोकस थिए त हाणे तालीम ख़तमु थी वई, हेल्थ ख़तमु थी वई, अमुन अमान ख़तमु थी वियो, वाट एवर द इशू इज़ उहो इशू तव्हां फेयर नमूने सां रिपोर्ट कयो। ऐं मीडिया पंहिंजो जीअं दुनिया भर में मीडिया जो कमु छा हूंदो आहे त माण्हुनि खे इन्फॉर्म, एंटरटेन ऐं इंगेज करणु त हू डायलॉग में अचनि। सही। सो इन करे ॿियो जेको हू सवेर तव्हां ॿुधायो जेको घूस टीचर मीडिया में पनाह वठी वेठा आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि सभिनी खे वॉलंटियरली पंहिंजो मीडिया जा इदारनि खे छॾणु खपे, माना तइ कनि त उनखे पंहिंजो जेको कहिड़ो। तव्हांखे लॻे थो सर त वॉलंटियरी तौर ते असां कुझु करण जी आदतूं असां में आहिनि? को एग्ज़ाम्पल्स, को तव्हां कीअं लॻे थो त असां कुझु पंहिंजे पाण खे अकाउंटेबल करे को ज़मीर जे आवाज़ ते करण जो कुझु आदी रहिया आहियूं? किथां शुरूआति थींदी मुंहिंजो सवेर जो? न न सिंध जे अंदरि तमामु इंस्पायरिंग रोल्स रहिया आहिनि, हींअर बि आहिनि, तव्हांजे मुख़्तलिफ़ जॻहनि ते आहिनि, पर उहे छाकाणि त असां घणो माना नेगेटिविज़म जे आहियूं त असांखे पॉज़िटिविज़म विसरी थो वञूं। तव्हांखे निसार सिद्दीकी साबिक़ा ब्यूरोक्रेट आहे ऐं उन जॾहिं एजुकेशन में कमु कयो आहे त उन पंहिंजो कमु करे ॾेखारियो आहे। ईअं ई गंबड़ मेडिकल इंस्टीट्यूट डॉक्टर भट्टी आहे, उन पंहिंजो कमु करे ॾेखारियो आहे। तव्हां अदीब रिज़वी आहे, सभु जा सभु माण्हू मुख़्तलिफ़ जॻहनि ते कमु कनि था। ठीकु सर, हाणे लास्ट पार्ट में आहियूं। बिल्कुलु तव्हां जेको समअप कयूं त बहितरी आणण जे लाइ तव्हां चयो त जेकॾहिं गवर्नमेंट बिल्कुलु हुन विल ठाहे पंहिंजी, तॾहिं वञी थी सघंदो। नंबर 1, 2, 3 कयां त पहिरियों त थी वियो त गवर्नमेंट पंहिंजे जेकॾहिं बिल्कुलु क़ाबू ऐं क़िबलो दुरुस्त करे त तॾहिं वञी थी सघे थो। हुनजे अलावा ॿिए कंहिंजो किरदारु तव्हां ॾिसो था त ॿिए कंहिंजो बि जेको आहे हिन में किरदारु थी सघे थो? तालीम जे हवाले सां जीअं चयो वेंदो आहे त जेको असांजो निसाब आहे, करिकुलम आहे, हुनखे चेंज कयूं तॾहिं बि सूरत हाल बहितर थी सघनि थियूं। इहे सभु शयूं जेके माण्हू चवंदा आहिनि, या कोई एडवांसमेंट मॉडर्नाइज़ेशन जेका आहे, कंप्यूटर जी इंडक्शन कयूं त हुन सां बहितरी थी सघे थी। हीअ सभु स्टेप्स बि तव्हां ॾिसो था बहितरी जे लाइ तालीम में? न, उहे माना वैल्यू एडिशन आहिनि। त टेबलेट सां पढ़ाई करणु, करिकुलम जी रिफॉर्म थियनि, जीअं सोशल स्टडीज़ में वेठा आहियूं न पढ़ूं त कोई महमूद गज़नवी असांजो वॾो हीरो आहे, उहो माना पर मैथ्स पढ़ण जे लाइ, साइंस पढ़ण जे लाइ त महमूद गज़नवी जी ज़रूरत न आहे, माना करिकुलम रिफॉर्म जी ज़रूरत न आहे। उहो हिकिड़ो यूनिवर्सल स्टैंडर्ड सिलेबस हूंदो आहे, करिकुलम हूंदो आहे जेको ॿार जे एजुकेशन हूंदो आहे। शायदि गवर्नमेंट, तव्हांजो टीचर, तव्हांजा पेरेंट, इन्हनि सभिनी जी माना कोऑर्डिनेशन थींदी आहे। गवर्नमेंट लेवल ते पंहिंजूं पॉलिसियूं छा रिफॉर्म कनि, इहो तइ कनि त पैसा वधीक न आहिनि वठिणा आहिनि, डिपार्टमेंट मां कमाइणो न आहे। टीचर्स खे पाबंद कनि त हू पंहिंजा क्लास वठंदा, पेरेंट्स पंहिंजे ॿारनि खे एश्योर कनि त हू वञनि था स्कूल ऐं पढ़ण खां बाद में उनजी जेका क्लास खां ॿाहिरि जेका तरबियत आहे उन ते तवजो ॾियनि, त असांखे कुझु सालनि में सिंध तब्दील थींदे नज़र ईंदी। अच्छा सर, लास्ट में हिकिड़ो त प्राइमरी एजुकेशन आहे, जॾहिं असां वरी यूनिवर्सिटी लेवल ते एजुकेशन ॾिसूं था, हुन में वरी पॉलिटिकल पार्टीज़ जो बि किरदारु आहे। तव्हां हू किरदारु जेको हिन वक़्त ताईं त असांखे नज़र थो अचे, हुनखे कीअं था ॾिसो? लॻे थो त उन्हनि को कंस्ट्रक्टिव जेका आहे किरदारु बि अदा कयो आहे, या किरदारु अदा कयो आहे, या असांखे वरी थोरो नेगेटिव साइड हुननि जी वधीक नज़र थी अचे? नेगेटिव साइड उन्हनि जी हुई 80s में, जॾहिं तव्हांजा तालीमी इदारा 80s 70s जिन में ईअं सम्झो त जंग जा मैदान हुआ, मार्शलाई ज़माना, उहो गुज़रण खां बाद में बि मुस्लिह तनज़ीमूं जिन बाइकाटनि जो ॿियनि जो हिकिड़ो ट्रेंड विधो। 90s खां ऑनवर्ड वरी स्टूडेंट पॉलिटिक्स ख़ुदि वीक थी वई, त हाणे जेको सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जो कंस्ट्रक्टिव त एॾो वॾो किरदारु कोन्हे जो उन्हनि तवजो ई कान ॾिनी, उन्हनि बि इन्हनि खे बैटल फील्ड ठाहियो, नेगेटिव नज़र अचे थो। पर हिकिड़ो ॿियो मिस नॉर्मल हिकिड़ी ग़लति ॻाल्हि जेका चवंदा रहिया आहिनि त सियासी पार्टियुनि या शागिर्द सियासत तालीम तबाह कई। उन्हनि दिलबरनि खां कॾहिं इहो सुवालु कयो अथव त मेल कॉलेजिस में जिते छोकिरा पढ़नि था उन में त चङो ठीकु आहे किरदारु आहे, पर फीमेल में कंहिं ख़तमु कयो? फीमेल में त स्टूडेंट पॉलिटिक्स कान हुई, सियासत कान हुई, उते बि त तबाह थी। इन करे माना इहो ॼण उनजो हिकिड़ो पार्ट आहे। बाक़ी इहो जेको तव्हांजो सुवाल जो जवाबु इहो ई आहे मूं वटि त सियासी पार्टियुनि में इहा संजीदगी नज़र ई न आई आहे। सर, फैक्टर 2, 3, 4 छा थी सघनि था नंबर 1 खां पोइ, या तव्हां सम्झो था त नंबर 1 सही थी वञे त असांजी जेका गवर्नमेंट आहे? मेजर आहे तव्हांजी पॉलिसी मेकिंग ऐं एग्ज़ीक्यूशन, ॿई माना गवर्नमेंट वठनि। उन खां पोइ जेका रिसीविंग एंड जो टीचर आहे, जेको
हुकुम जो पाबंद आहे, जेकॾहिं उनखे ख़बर हुजे त मुंहिंजी नौकिरी हली वेंदी जेकॾहिं मां क्लास न वठंदुसि, त उहो पंहिंजे क्लास मॉरली बि बाउंड थिए, पर हुनखे जेकॾहिं एडमिनिस्ट्रेटिवली कंट्रोल कजे, उन खां पोइ जेको पेरेंट्स जो रोल आहे। सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, ऐं कोशिशि कंदासीं त न त थोरो अञा वधीक सोशल मीडिया जे हवाले सां जेको मुंहिंजो कुझु हुयो कंसर्न, हुन ते ज़रूरु गुफ़्तगू कयूं कंहिं नेक्स्ट प्रोग्राम में, प्रोग्राम जो पूरो थियो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी। मां हमेशह पंहिंजे प्रोग्राम जे आख़िर में चवंदो आहियां त किरदारु असां पंहिंजो ज़रूरु ॾिसूं, जेकॾहिं असां पंहिंजो किरदारु निभायूं था जंहिं बि कैपेसिटी में आहियूं, त जेको मुआशिरो आहे उहो बहितरु थी सघे थो। हिन सां गॾु पंहिंजे मेज़बान नवीद नाज़िम जतोई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।